कोका कोला है न, इहा बि इन्हनि यहूदियुनि जी अथव। ॿी पेप्सी कोला, इहा बि इन्हनि यहूदियुनि जी अथव। पेप्सी लफ़्ज़ जी माना ख़बर अथव छा आहे? पेप्सी जी स्पेल आहे PEPSI। इहो शार्ट फॉर्म आहे छाजो? पे ईट पेनी सेव इसराइल। माना तव्हां हर हिकु आनो त को जमा कयो, इसराइल जी मुहाफ़िज़त कयो, इसराइल खे बचाइण जे लाइ तव्हां सभु मदद कयो। इन जी जेका कमाई थिए थी इहा थ्रू उन इसराइल जी मदद में वञे थी। मुंहिंजा दोस्त, जेको इसराइल असांजे फ़लस्तीनी भाउरनि खे रोज़ानो बेगुनाह कुही रहियो आहे, छा उन्हनि जी मदद कंदो? उन ज़ालिमनि जी मदद कंदो? ऐं कोका कोला हीअं लिखियल आहे न, कोका कोला, इनखे उबतो कयो, हीअं आईने में रखियो, हीअं ॾिसंदो कोका कोला खे उबतो कयो त थींदो पए ला मुहम्मद ला मक्का। माना न को मुहम्मद न को मक्को सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हीअ सभु यहूदियुनि जी साज़िशी शयूं आहिनि। मुंहिंजा दोस्तो, त असां कॾहिं बि उन्हनि काफ़िरनि जा मददगार न थींदासीं। जॾहिं बाज़ार में का शइ ख़रीद करण वञो त हुनखे पुछो त हीअ किथां जी ठहियल आहे। जेकॾहिं उहा अमेरिका जी या बर्तानिया जी या काफ़िरनि जी ठहियल हुजे त चओ असां कोन ख़रीद कंदासीं। हथ में खणी ऐलान कर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। आज़माइशूं ईंदियूं आहिनि, इम्तिहान ईंदा आहिनि, परखण थींदियूं आहिनि, पर अल्लाह जी मदद ज़रूर थींदी आहे। बल यंसुरन अल्लाह मन यंसुरहू। ऐं फरमाए थो कसम आहे त ज़रूर बि ज़रूर मदद कंदुसि उन जी जेको मुंहिंजे दीन जो मददगार हूंदो। काना हक़न अलैना नस्रुल मुमिनीन। मोमिननि जो जी मदद करण मूं अल्लाह जे मथां हक़ आहे। अल्लाह कंहिंजो हक़ खाईंदो छा? अल्लाह कंहिंजो हक़ कॾहिं न खाईंदो। रब फरमाए थो सच्चा मोमिन थियो मां रब ज़रूर तव्हांजी मदद कंदुसि। यरमूक जी लड़ाई लॻी आहे, मुस्लमान सिर्फ़ 30,000। यरमूक जे मैदान में मुस्लमान 30,000 ऐं काफ़िरनि जी फ़ौज 22 लख। किथे 30,000 किथे 22 लख। अल्लाह पर जेॾी महिल जंग जे मैदान ते मुजाहिद आया, नारे तकबीर जूं सदाऊं बुलंद थियूं। अल्लाह ताला जल शानू जे बाननि मैदान ते अची जेॾी महिल काफ़िरनि सां लड़ाई कई, तारीख़ शाहिद आहे त 30,000 जो लश्कर 22 लख जी फ़ौज खे शिकिस्त ॾेई छॾी। अल्लाह जो हामी हुजे, रब जो मददगार हुजे ऐं मदीने वारे मीर जो शफ़क़त जो जिते हक़ हुजे। मौत मोहम्मद मानई तैला, मौत मोहम्मद मानई तई पुनल कर तुंहिंजे फ़कीर में बानन खे चोर फिरी चौधारी। मौत मोहम्मद मालैया कैला, मौत मोहम्मद। मदीने वारो साईं बि ॾिसे पियो, ज़रूर मदद थींदी। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।
मुस्नद अहमद बिन हंबल में हदीस आहे, हुज़ूर फरमायो त हिकिड़ो अहिड़ो दौर मुंहिंजी उम्मत ते ईंदो जो काफ़िर हिक ॿिए खे सॾु कंदा त हली अचो मुस्लमाननि ते हमिलो कयूं। अॼु के माण्हू चवंदा आहिनि नबी खे ग़ैब जो इल्मु कोन हो। माज़अल्लाह, मुंहिंजे मदीने वारे साईं खे क़यामत ताईं जेकी कुझु थियणो आहे सो हीअं पे ॾिठो जीअं सरह जो दाणो तरीअ ते रखियो। महबूबनि खे अलाह ताला ग़ैब जो इल्मु ॾेई छॾियो हो। ग़ैब जो इल्मु हिन ज़माने जेको हींअर अॼु असां ॾिसूं था, मदीने वारे साईं अॻे में नक्शो चिटे ॿुधायो त हीअं बि थींदो। साईं फरमायो त जीअं प्याले में वणंदड़ ताम पियल हुजे ऐं बुखिया माण्हू हुन ते अचे टुटनि, तीअं काफ़िर मुंहिंजी उम्मत ते अचे टुटंदा, हिक ॿिए खे सॾींदा अचो अचो त मुस्लमाननि ते हमिलो कयूं। सहाबा किराम अर्ज़ कयो या रसूल अल्लाह, उन वक़्त में शायदि असां थोरा हूंदासीं, पाण फरमायो न, तव्हां तमामु घणा हूंदव, पर तव्हांजे दिलनि मंझां जिहाद जो जज़्बो निकिरी वेंदो। तव्हां पोखुन राहनि ते आबादियुनि ते ख़ुशि थी पंहिंजे कारोबारनि में ख़ुशि थी वेंदो, मौत खे बुरो सम्झंदो, ज़िंदगी सां प्यार रखंदो, पोइ तव्हांजे दुश्मननि मंझां तव्हांजी हैबत निकिरी वेंदी। काफ़रनि जे दिलनि मंझां तव्हांजी हैबत निकिरी वेंदी, पोइ तव्हां ईअं थी पवंदो जीअं न पाणीअ जे मथां कखु हलंदो आहे, पाणी जे मथां जीअं कखु तरंदो आहे ईअं तव्हां थी पवंदो। जे कखु हूंदो आहे न जेका हेठि पार न हूंदी आहे, कोई हुनजो उनमें मज़बूत जान न हूंदी आहे, ईअं तरंदो हवा हेॾे लोड़ींदुसि होॾे लोड़ींदुसि, तव्हां ईअं निसत बणिजी वेंदव। अल्लाह अकबर कबीरा। अॼु उहो मंज़र जेको मदीने वारे साईं अॻु ॿुधायो तो अॼु नज़र अचे। हेतिरा इस्लामी मुल्क आहिनि, जेकॾहिं गॾिजी पवनि त हे कमीनो कंदो छा? ही ईमान जी गैरत, हमीयत, इस्लामी जज़्बो, जिहाद जो जज़्बो निकिरी वियो। हाणे टिकण सां त असांखे पात्र रहो। मां त चवां हिन अरबनि जे शेखनि खे भली के मोचड़ा लॻनि त ख़बर पवे। हेतिरो मुस्लमाननि खे नुक़सान इन्हनि हाकिमनि पंहिंजे कुर्सी बचाइण जे लाइ, जे असां मुशरिक चुप कयूं वेठा आहियूं। ॿुधो त मरी वियो जहिड़ो आहे, कुझु ई कोन थो। बेगैर त कुझु ॻाल्हि आहे त सही, त एतिरा मुस्लमान मरनि था पिया। कुझु ॻाल्हि ॻाल्हाइण को बयान ॿुधो त न हींअर त मरी वियो अलाए जहिड़ो अलाए किथे हुनजे पुछ में चंबड़ियो पियो आहे। मुंहिंजा दोस्तो, अलाह ताला शर असांजे हुकुमराननि खे हिदायत ॾे, उन्हनि खे सही रस्ते ते आणे, शर मोमिननि जे दिलनि में जज़्बो जिहाद जो पैदा साईं फरमाइनि था त जेको जिहाद न करे, जंहिंजे दिल में जिहाद करण जो इरादो ई न हुजे, मरी वियो त मुनाफ़िक़त जे मौत मरी वियो, मोमिन थी कोन हो। मोमिन उहो थी मरंदो जंहिंजे दिल में इरादो हुजे, जज़्बो हुजे त अलाह उहो ॾींहुं आण जो मां इस्लाम जो जिहाद वञी कयो। मौला उहो ॾियारो आहे जो काफ़िरनि सां लड़ाई कयो, पंहिंजो सिर रब जे नाले ते क़ुर्बान कयो। छा इहो जज़्बो आहे? कंहिंखे आहे? फरमायो त ए मोमिनो, पंहिंजे दिल में जज़्बो जिहाद जो पैदा कयो। ॾिसो न,
सुठो लकुण ॾिसो, लठ सुठी ॾिसो, इहा लिकाए रखो त इंशाअल्लाह ताला हिंदुस्तान सां जंग थींदी, काफ़रनि सां लड़ाई थींदी त इहा मां उते जंग में इस्तेमालु कंदुसि। सुठो पितर ॾिसो न, उहो बि लिकाए रखो, इहो बि काफ़रनि ते इस्तेमालु कंदुसि। इहो दिलि में जंग जिहाद जो पैदा कयो, तॾहिं तव्हांजो मौत ईमान वारो मौत थींदो। पोइ जेकॾहिं दुश्मन वधीक हुजनि घबरायो न, दुश्मन वटि साज़ो सामान घणा हुजनि घबरायो न, जे चेरायूं त गाज़ी, जे मुआयूं त शहीद, हेॾे बि जन्नत होॾे बि जन्नत। जॾहिं बातिल ज़ोर पकड़े वञे त हक़ वारनि खे माथे करे घर में वेहण जाइज़ न आहे। हक़ वारनि खे हक़ जो जज़्बो दिलनि में पैदा करण लाज़िम आहे। ओ मुंहिंजा ओ मुंहिंजा पीउ प्यारा, इहो ई जज़्बो जिहाद जो हुयो जे मुंहिंजे सोने हुसैन खे मदीने मां कढी करबला जे रेगज़ार में आंदो। मदीनो कंहिंखे प्यारो न आहे, वतन कंहिंखे प्यारो न आहे, ॻोठ कंहिंखे प्यारो न आहे, पर हाय हाय मुंहिंजे सोने हुसैन दुनिया वारनि खे सबक़ सेखारियो त हक़ जे अॻियां हीअं सीना सुपर थिबो आहे, हीअं बातिल सां टक्कर खाइबो आहे, भली पोइ जान वञे, बच्चा कुर्बान थी वञनि, सिर फिदा थी वञनि, सभु कुझु कुर्बान कबो, पर हक़ जो पैगाम ज़रूर पहुचाइबो। जॾहिं मुंहिंजो सोनो हुसैन निकितो त हक़ जो जिहाद जो झंडो खणी निकितो, दुनिया वारनि खे सेखारी त हक़ वारा मुंहिंजे मदीने जहिड़ो मिठो वतन हुजे त उहो वतन बि हक़ जे ख़ातिर छॾिणो पवंदो, बच्चा कुर्बान करणा पवंदा, अली असगर जहिड़ा, अली अकबर जहिड़ा गुलाब जा गुलड़ा कुर्बान करे बि हक़ जे झंडे खे बुलंद करे ॾेखारणो पवंदो। सल्लल्लाहु अलैहि मकाम सोने जो काफिलो करबला जे सफ़र में हिकिड़े रेगिस्तान में रात पइजी वई, में रात पइजी वई, साईं खेमा खोलिया, तंबू लॻाया, सुबुह जो वक़्तु आहे, साईं पंहिंजे खेमे जे छांव में रब जे क़ुरान जी तिलावत करे रहिया आहिनि। हिकिड़ो माण्हू आयो जे हक़ करे सो जो दीदार न कयो, साम्हूं आयो आहे जॾहिं इमाम हुसैन जे पाक हसीन चेहरे खे ॾिठई त चवण लॻो, ओ सोणी सूरत वारा जवान, तूं केरु आहे, तुंहिंजो वतन कहिड़ो आहे, तुंहिंजो नालो छा आहे, किथां आयो आहे, तुंहिंजो आवाज़ केॾो मिठो आहे, वतन कहिड़ो अथई, नालो छा अथई। इन सवाल जे पुछण ते हज़रत इमाम हुसैन जे खिन में लुड़क अची विया। पुछण वारा ॿुध मुंहिंजो तारीफ़ थो पुछी, मुंहिंजो नालो हुसैन आहे, मुंहिंजो बाबो अली आहे, मुंहिंजी अम्मा फातिमत ज़हरा, मुंहिंजो वतन मदीनो पाक आहे। जैसे को हिन ऋण में, हिन बाबान में, हिन अरबस जाए ते कीअं आया आहियो, साईं बणंदा किस्मत कैद कयो, न त केरु अचे हिन कोट में, आणे लिखियलु हुजे हंधु ॾेखार में, परचे की न
पवारी जान जुसोई जी और राजा राजी थी त मित्र मिल मारी पंहिंजा वतन मुंहिंजो मदीनो पाका मुंहिंजो नालो हुसैन इब्न अली आहे जैसे पुरन ऋण में किया साईं वञनि था ही कुफर जा खत जन्म के लिखी हक़ जे पैगाम पहुचाइण जे लाइ घुरायो आहे और उहे दुश्मन बणिजी पिया मुंहिंजे बचन जा मुंहिंजे सिर जा गोरी बणिजी पिया मगर आउं वरी बि उन्हनि खे हक़ जो पैगाम पहुचाए रहंदुसि कॾहिं बि न मुड़ंदुसि न मोटंदुसि करबला जे पिण में खीमा खोड़ाऊं जहिड़ो यज़ीद साम्हूं जुंबी जोड़ियाऊं मान मोड़ियाऊं पसीता करार जो तरारूं वसियूं तीर वसिया पर मुंहिंजे सोने हुसैन हक़ जो रस्तो न छॾियो निमाज़ पढ़ी त निमाज़ पढ़ी ॾेखारी त हीअं निमाज़ पढ़ी क़ुरान पढ़ी त पढ़ी ॾेखारी त क़ुरान हीअं पढ़बो आहे मुंहिंजे सोने हुसैन जा मञण वारा कहिड़ा कहिड़ा इमाम हुसैन खे मञण वारा मुंहिंजे सोने हुसैन करबला जे उन फरात जे किनारे हिकिड़ो सबक सेखारियो हो त निमाज़ पढ़जो जेके सुहिणे हुसैन जा मुरीद आहियो से दिल में आद के अॼु खां वठी इंशाअल्लाह निमाज़ कहिड़ा कहिड़ा जेके हुसैनी हुकदार सिहत मथे खणो निमाज़ घणो वक़्तु इहे न ॾिसो जो ॿ ॾींहं पढ़ी पोरी मुज़ुर वेड़ी आगे वो निमाज़ हो दूसरा त्योहार पढ़ जान छोड़ाओ निमाज़ न कहिड़ी शादी ते वेंदी न कहिड़े सक भत ते वेंदी फिरी फिरी कोन खड़ी फिरी फिरी कोन खड़ी निमाज़ पंहिंजो वक़्तु पढ़ो जेसी सीरियल में साह आहे सफ़र में हुजो घर में हुजो देश में परदेस में सेहत में सुकुम में जहिड़े तहिड़े हाल में बीही नथा पढ़ी सघो वेही पढ़ो वेही नथा पढ़ी सघो इशारनि सां बि पढ़ो पर निमाज़ छॾणी न आहे पर इएं बि फुक़हा लिखियो आहे त जेकॾहिं मैदान जंग में बीठा आहियो तलवारूं वसनि थियूं पियूं तीअं वसनि था पिया ओॾी महिल तव्हां उते घोड़े जे पुठीअ ते हीअं हथनि जा इशारा कंध जा इशारा करे बि उते तलवार हलायो निमाज़ बि ख़ुदा जो हे चङो भलो वेठो आहे होटल ते टीवीअ जे मथां शाम जो होटल ते त ॾिसो न केॾी रश आहे मस्जिद में वञी ॾिसो टीवीअ ते वञी ॾिस ख़ुदा जो ख़ौफ़ रखो मुस्लमान पराणा मंग ॾिसी पंहिंजे अखियुनि खे पलीत न बण ख़ुदा जो ख़ौफ़ रख अल्लाह जी वाहिदुल क़हार सरकार जे अॻियां पेश थींदे ऐं मुंहिंजो सुहिणो मदीने वारो साईं हाज़िर नाज़िर नबी तुंहिंजे हाल जी महबूब खे ख़बर आहे कि न आहे कि न अल्लाह बि ॾिसे पियो ऐं मदीने वारे साईं जी ज़ात बि तोखां बाख़बर हुजे ऐं पोइ तूं अञा बि गुनाह करीं त तूं कंध कहिड़ो खणंदे जवाब कहिड़ो ॾींदे कुकरनि जा शौक़ीन ॾांदनि जी गोल कुकरनि जी मेल और रिछ कुतनि जी बछ इन्हनि ते वञी ॾिसो ईअं ख़ल्क़ मेला लॻा पिया हिकिड़ो माण्हू आहे दुआ घुरिजो मेलो थो लॻरायां सो दुआ घुरिजो अलाह कामयाब करे मुंहिंजो छा कंदे मेले में भला मूं सम्झो त पोइ वॾी जो मेलो को जलसो वलसो कराईंदो मुंहिंजो छा कराईंदो इहो मिड़ई मलाखड़ो बि कराईंदो बेवाहनि जी संभाल न मिस्कीननि जी परघोड़ कर रब
तुझे रोज़ी में बरकत विझंदो। हज़रत पीर साईं रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला महफूज़ा शरीफ में अजीब वाक़ियो साईं जन लिखियो आहे। रोज़े वारे साईं रोज़े धणी फरमायो त हज़रत मूसा कलीमुल्लाह तूर सेना जबल ते वञी अल्लाह सां ॻाल्हियूं कंदो। हज़रत मूसा खे वञी रब सां कलाम करण जे लाइ वक़्त ते हिकिड़ो माण्हू मिलियुसि। चई मूसा काॾे थो वञी? चई वञा अल्लाह सां ॻाल्हियूं कर। चई अल्लाह खे मुंहिंजो अर्ज़ु कर त मां बुख थो मरां, मूंखे त रोज़ी त कुशादी करे ॾे, मां हिकिड़ो वेलो खावां थो त ॿियो वेला वेठो आहियां। हज़रत मूसा अलैहिस्सलाम रब खे वञी अर्ज़ु कयोसीं तुंहिंजो ॿारु हिकिड़ो वात ते मिलियो न हीअं थी चए। रब फरमाए थो मूसा इनखे वञी चओ त इन जी ज़िंदगी इन जी उमिरि वॾी लिखी अथमि, रिज़्क़ थोरो लिखियो अथमि। सो हाणे वेराए थोरो थोरो ॾियां उमिरि वॾी अथसि, लिखत में रोज़ी थोरी अथसि। हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे इहा ॻाल्हि ॿुधाए चइजे हाणे ॻाल्हि ॿुधो कि भला हज़रत मूसा जॾहिं हाणे रब वटि वञी त अलाह खे अर्ज़ु कर जेको न सॼी उमिरि जी मुंहिंजी रोज़ी लिखी अथई सा हिकिड़ो ई भेरो मूंखे ॾे। हिकिड़ो भेरो खाई ढो कयां पोइ मरां त भली पियो मरां, हिकिड़ो त न कयां। मूसा अलैहिस्सलाम खे रब खे अर्ज़ु कयो अलाह ताला फरमाए त चङो मूसा हाणे हिकिड़ो भेरो ॾींदोमांसि, वरी चइजे त मूंखे न घुर। हज़रत मूसा अलैहिस्सलाम मोटिया के मां तोखे हिकिड़ो भेरो दौलत मिलंदई सॼी उमिरि जो हिकिड़ो भेरो, पोइ वरी रब खां न घुरिजे। हिकिड़ो बि मिले बसि पोइ तूं छुटो। हिकिड़े ते हुनखे ॾाढा खे पैसा मिलिया, ॾाढी दौलत की तो वठायो। हिन वरी छा कयो त वञी पंहिंजो चांवर वरितई, बोड़ भत पंडरू ऐं करे जेको बि हुजेसि उहो रधे पचाए, पाण बि खाधो बचनि खे बि खाराईंदो, वरी ग़रीब गुरदार सभिनी खे दावत ॾे, मुंहिंजी दावत ॾेखार खारायो प्यारो हिकिड़ी पाई बि बाक़ी कोन छॾी, ॿियो सभु ख़ैरात करे छॾियो। ॿियो ॾींहुं थियो त कल्ह कंहिंखां वधीक रोज़ी मिलियसि। वरी ॿिए ॾींहं ते वरी फ़क़ीरनि खे चइबो हाणे तव्हां पुनो कयो न मानी न जी अचे। हाणे फ़क़ीरनि खे मुफ़्त में ॾाढो मिले छो खाऊं न लॻा वेठा आहिनि। ॿिए ॾींहुं टे ॾींहं ते अञा वधीक मिलियुसि। हिन बि साईं बचाए न रखे, जेको मिले सो ख़ैरात कंदो वञे, पाण खाए पियो ख़ैरात करे। बेगियूं पियूं चढ़नि खंसियूं पियूं खाइनि रात का पलट प्यार या हलंदो मूसा कलीमुल्लाह ते पहुती। हज़रत मूसा अलैहिस्सलाम रब खे चयोसीं मुंहिंजा मौला तो पे चयो मुंहिंजी रोज़ी थोरी आहे, उमिरि वॾी आहे, हाणे त पाण बि थो खाए राज बि थो खाराए, इहो कहिड़ो राज? रब फरमाए त हे मूसा ॻाल्हि इहा आहे त इन जी रोज़ी बराबरि थोरी लिखी आहे, पर इहो माण्हू मूं रब खे ॾे थो बसि, मूं रब सां करे थो वापारु, सो जेको मिले सो वधीक सो मुंहिंजे नाले ते थो ॾिए। मूं पाण ते लाज़िम करे छॾियो आहे त मुंहिंजा दिलि हसरत फलो अशर अमसाल आहे, जेको हिकु मुंहिंजे नाले ते ॾींदो मां त हुनखे वधाईंदो। मुंहिंजे नाले ते ॾींदो रहंदो, क़यामत अची वेंदी, हिन जी रोज़ी कोन खुटंदी, कोन खुटंदी। पीर से रोज़ो घणी रज़ी अल्लाह ताला फरमाइनि था त ए मिस्कीन ए ग़रीब पंहिंजी रोटी जे वधाइण चाहींदो, रिज़्क़ में बरकत विझणु चाहींदो त गुर इहो अथई, ख़ुदा जे नाले ते ख़ैरात कर, रब तोखे ॾींहों ॾींहुं वधाईंदो, ॾींहों ॾींहुं वधाईंदो। सल्लल्लाहु अलैहि या सफ़र में निकिरंदा जमात घणी वठी हलंदा, जमात पाण सां गॾु। हिकिड़े माण्हू चयोसीं कि भला हेॾी जमात वठी था हलो, पाण फरमाईंदा माण्हू ख़ैरात कनि कोन था, ख़ैरात कनि त हुननि जे रिज़्क़ रोज़ी में बरकत पवे, सो ईअं ख़ैरात नथा कनि, पर हाणे महिमान जो हेतिरा वञी मथो पवंदनि त ज़रूरु उन्हनि खे त खाराईंदा न, उन्हनि खे खाराईंदा
खाराइण सां मुंहिंजे रिस्क राज़ी में बरकतूं पवंदियूं, उन्हनि जूं तंगियूं ख़तम थी वेंदियूं, उन्हनि खे अलाह ताला शाद आबाद करे छॾींदो। मुर्शिदनि जा सदका फ़ाइदे भलाई वारा, मुर्शिदनि जो हर कम असांजे भलाई जे लाइ सबक अहिड़ा सेखारियो, अहिड़ा दर्स पढ़ायो, जे उन्हनि सबकनि ते हलूं त असांजा ॿिन्ही जहाननि जा दुख ई ॾेई वञनि। कम असांजे भलाई जे लाइ सबक अहिड़ा सेखारियो, अहिड़ा दर्स पढ़ायो, जे उन्हनि सबकनि ते हलूं त असांजा ॿिन्ही जहाननि जा दुख ई ॾेई वञनि। चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। पर मुंहिंजा त्री प्यारा हीअ ॻाल्हि ॿुधंदो हर को, नसीहत जी ॻाल्हि ॿुधंदो हर को, पर अमल करण वारो को जी। ॿुधण वारा घणा, पर अमल करण वारा खुशनसीब के जुवान हूंदा। जीअं मुंहिंजे सोने इमाम हुसैन आली मकाम 2 मुहर्रम जे ॾींहुं मैदान करबला में यज़ीदी लश्कर जे साम्हूं ख़िताब फरमायो, तकरीर फरमाई त आहे को हुसैन जो साथ ॾियण वारो, आहे को नाने नबी जे दीन ते अचण वारो, आहे को मुस्तफा जे बचड़े जो साथी बणजण वारो। मुंहिंजा दोस्तो ॿुधण वारा त हज़ारे हुया, पर खुशनसीब हुर हुयो। ॿुधण वारनि त सभिनी पे ॿुधो, पर उहे गुफ़्ता सुणे हुसैन जा हुर जे दिल ते असर अंदाज़ थिया। मैदान में निकिरी नारो हणी निर्वार थियो, हुर हली आयो माझी मर्दानो, आहे आशिक आग जो पतंग परवानो, मन राज़ी थे रसूल रब जो नबी तो नानो, हीउ सिर सामानो घोट मथां घोरियां। पोइ मुंहिंजे सोने हुसैन पाक फरमायो, अंत हुर्रुन, तूं आज़ाद आहीं, तूं हुर आहीं, तूं जहन्नम खां आज़ाद आहीं, तूं जन्नत जो हक़दार आहीं। सोने हुसैन जे सद ते लबैक चवण वारो हुर हुयो, जेको जहन्नम मां छुटी जन्नत जो हक़दार बणजी पियो। पोइ उहे मर्द मुजाहिद जेकी सोने हुसैन जो पैगाम ॿुधी ऐं उन ते अमल कनि, इहे हुर सॾिबा। इहा जमात हुरनि जी जमात सॾिबी। ओ प्रिय प्यारा, इन हुर जमात में मज़बूत थी वञ। इहा जमात न छॾे जो इहा दुनिया आख़िरत जे ॾुखनि खां हुर जमात आहे। अॼु घणा बद मज़हब टोला ॻोठनि में, शहरनि में, ॿहिराड़ियुनि में काहिजी पिया आहिनि। घणा माण्हू उन सैलाब जी लपेट में अची रहिया आहिनि। प्रिय प्यारा, बचाए पाण खे बद मज़हबनि खां। उहो जे तरीक़े ते असांजा अब्बा, असांजा ॾाॾा, उहे जेकी अलाह वारनि जा, वलीअनि जा मञण वारा मुरीद हुया, उन्हनि सां निस्बतूं रखण वारा, उहे मुंहिंजा दोस्तो हक़ ऐं सच वारे रस्ते ते हलण वारा। असां बि दुआ घुरूं त रब शल हयाती जा पसा उन तरीक़े ते पूरा करे। नवां नवां जेकी सेलाब उथनि था पिया, रब शल इन बोर्ड खां बचाए। चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।
दोस्तों जेकी हुर्र बणजंदा आहिनि से सिर तां सांगो खणी ईंदा आहिनि। मदीने वारे आका सोने सरदार जे हुकूमत महबूब जे बचड़नि जी मुहब्बत में पंहिंजी जान जी परवाह न कंदा आहिनि। आज़माइशुनि में इम्तिहाननि में पास थियण वारा ई हुर्र सरबा आहिनि। पोइ तूं हुर्र थींदे न? कहिड़ा कहिड़ा? जेकॾहिं सचो हुर्र त उन सोने इमाम हुसैन जे सद ते लबैक चओ ऐं जेको सबक सोनो हुसैन सेखारे वियो उन सबक ते अमल कर। नमाज सां मोहब्बत हुजे, क़ुरान सां मोहब्बत हुजे। पाण बि क़ुरान पढ़ो, पंहिंजे बचड़नि खे बि क़ुरान पढ़ायो। अहले सुन्नत जे मदरसनि में पंहिंजे बचड़नि खे छॾियो त तव्हांजा बच्चा क़ुरान पढ़नि, दीन जो इल्मु पढ़नि। इन सां गॾु पंहिंजे घर वारनि खे साईं फरमाइनि था मुरू सिबियानकुम बिस्सलात वहुम अबनाअ सबअ सिनीन। ॿार 7 सालनि जो थिए त उनखे निमाज़ जो हुकुम कयो। 10 सालनि जो थिए त उनखे लपाटू हणी मार कढी बि निमाज़ पढ़। ईअं न तूं तस्बीह फेराईंदो अची ऐं छोरो हुते टीवी ॾिसंदो। सही मां तस्बीह पढ़ंदो, छोरनि खे अलाह हिदायत ॾींदो। ख़र्च पको तूं वठी ॾीस, लटा कपिड़ा तूं वठी ॾीस, बाक़ी वरी हिदायत अलाह ॾींदो। तूं छो नथो लपाटाणी? चईस न निमाज़ पढ़े। पंहिंजे औलाद खे, पंहिंजे न्याणी खे, पंहिंजे घर वारी खे चओ त निमाज़ पढ़े। पर घर वारनि खे हक़ सच चवण में ॾुखियो थो लॻे कि साहब हमारा बड़ा बहादुर है, लेकिन एक बात है कि बेगम साहबा से बहुत डरता है। हूँ बहादुर है पर बेगम जे अॻियां कुझु बि कोन्हे। अबा इहा ज़ाल तुंहिंजे निकाह में आहे, इनखे बि निमाज़ तोखे पढ़ाइणी आहे। इन जो पुछाणो बि क़यामत जे ॾियारे तोखां थींदो। क़ुरान शरीफ़ में रब फरमायो आहे कू अनफुसकुम व अहलीकुम नारा। पाण बि बचो, पंहिंजे बच्चनि खे बि जहन्नम जी बाहि खां बचा। कीअं बचंदा? जॾहिं निमाज़ पढ़ंदा, ख़ुदा जो क़ुरान पढ़ंदा, ज़िक्र कंदा, सतुर कंदा, परदो रखंदा, पंहिंजे घरनि जो परदो मज़बूत हुजे। मुंहिंजा दोस्त हिकिड़ो अधु सेर गोश्त जो वठिबो आहे त उनखे ढके हलबो आहे। कीअं? मथां को सेरण, को गिज, को कांव अचे झाड़ो ॾिए खणी न वञे, उनखे ढके हलबो आहे। भला हीअ 2 ॾही मण जी अधी भेण जो निकिरी हले त हिनखे बि को ढक हुजे की न हुजे? ढक हुजे, परदो हुजे। क़ुरान में रब फरमायो त पंहिंजे न्याणियुनि खे, पंहिंजे बच्चनि खे परदो ॾियो। मुंहिंजा दोस्तो त परदो रखो, सतुर रखो, ख़ुदा जे क़ुरान खे ॿुधी अमल कयो। अल्लाह राज़ी, मदीने वारो मीर राज़ी थिए। रब करीम शर असां सभिनी खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। छा क़ुरान शरीफ़ में फरमायल आहे? शिया चवनि था त इहो आज़ान जो पुछ आहे। माज़अल्लाह, अस्तग़फिरुल्लाह। रब उन्हनि खे हिदायत ॾे। मुंहिंजा दोस्तो, अज़ान खां अॻे या अज़ान खां पोइ सलातो सलाम चवे त इहो जुदा इबादत आहे, सवाब आहे, नेकी आहे, अजुर आहे। चवंदो त बिल्कुलु जाइज़ आहे, का बि मनो कोन्हे। मुंहिंजा दोस्तो, सलातो सलाम बांग खां अॻे चवे या पोइ चवे बिल्कुलु जाइज़ आहे। इन खां का बि मनो कोन्हे। सुनन अबू दाऊद में हदीस ईंदी आहे त हज़रत सैयदना बिलाल रज़ियल्लाहु तआला अन्हु मस्जिद नबवी जे ॾखिण पासे ॾों हिकिड़ो घर हूंदो हो। उन घर जी छत ते मथे चढ़ी वेंदो, पोइ वेठो ॾिसंदो त बाख केॾी महिल फुटे थी, पिड़े केॾी महिल फुटे थी। पोइ वेठो निहारींदो, इंतज़ार कंदो, पोइ दुआ वेठो घुरंदो, मौला
दीन ते हलण जी तौफीक दे, कुरैशन खे कामयाब कर मौला, मोहम्मद करीम जे अहल बैतन ते खैर कर। इहे हज़रत बिलाल साईं मोहम्मद ऐं आले मोहम्मद जे लाइ दुआऊं घुरंदो रहंदो हो, सलातूं पढ़ंदो रहंदो हो, जेसीं ताईं पिरह फुटंदी पोइ अल्लाह अकबर जी बाग शुरू कंदो। हज़रत बिलाल जे इन अमल मथां उलमाए किराम इन ॻाल्हि जो इस्तेमाल कयो आहे त हज़रत बिलाल सुवारो जीअं बांग खां अॻु में इंतज़ार में कुरैशन जे लाइ दुआ घुरंदो हो, नबी जे अहल बैतन जे लाइ दुआ घुरंदो हो, त सलात बि हिकिड़ी दुआ आहे, सलात बि इल्तिजा आहे। अल्लाहुम्म सल्लि अला मुहम्मदिन व अला आल मुहम्मद या अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। इहो बि हिकिड़ी इल्तिजा आहे। इहा चवण हज़रत बिलाल जे इन कौलम जा साबित आहे, इहा बिदअत नाहे, नाजाइज़ नाहे। अस्सलातु वस्सलामु अलैका मुंहिंजा दोस्तो, हाणे इहो इनखे जेको अहिड़ो ग़लति लफ़्ज़ ॾेई चवे इहो वञी नओं कलमो पढ़े, पंहिंजे ईमान जी तजदीद करे, जेको सलात सलाम पढ़ण जे लाइ अहिड़ो ग़लति लफ़्ज़ ॻाल्हाए थो। अल्लाह शल हिदायत नसीब फरमाए, रब करीम शल असांखे हबीबन करीमन जे सही तरीक़े ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। आख़िर दअवाना अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन। रब्ब इग़फिर वरहम व अंत खैरुर राहिमीन वंसुरना अल्लाहुम्मा अंत खैरुन नासिरीन वहफिज़ना अल्लाहुम्मा अंत खैरुल हाफिज़ीन या अकरमल अकरमीन या अहकमल हाकिमीन। अल्लाहुम्मा अर्हम हालना वस्तुर उयूबना वग़फिर ज़ुनूबना या अरहमर राहिमीन। या रब्बि बिल मुस्तफ़ा बल्लिग़ मक़ासिदना वाफ़ अन्ना मा मदा या वासिअल करमी। या अल्लाह हिन सारी जमात ते राज़ी थी, या अल्लाह जी ॻाल्हियूं ॿुधियूंसीं उन्हनि ते अमल जी तौफ़ीक़ नसीब कर। पंहिंजी मोहब्बत पंहिंजे हबीब जो इश्क अता कर। उहे कम करा जिन में तूं राज़ी, तुंहिंजो हबीब राज़ी हुजे। असां सभिनी खे हबीबन जी हुब अता कर, अरबी जो इश्क अता कर। मुंहिंजा मौला असां सभिनी खे मदीने पाक जी हाज़िरी नसीब कर। या अल्लाह, या अल्लाह हिन सारी जमात जा मुरादूं ऐं मक़सद पूरा फरमा। कर्ज़ वारनि जा कर्ज़ लाह, बीमारनि खे शिफ़ाए कामिला नसीब कर, दर्दमंदनि जा दर्द दूर कर, साइलनि जा सुवाल पूरा कर, हाजतमंदनि जूं हाजतूं रवा कर, मुश्किल ज़दनि जूं मुश्किलातूं हल कर। या अल्लाह हुज़ूर जा उम्मती जिते भी तंगी तकलीफ़ में उनजूं तंगियूं दूर कर। या अल्लाह, या अल्लाह मुसलमाननि जी मदद कर, इराक जे मुसलमाननि जी मदद कर, इराक जे मुसलमाननि जी ग़ैबी मदद ऐं नुसरत फरमा। या अल्लाह काफ़रनि जा नापाक मंसूबा मिट्टी में मिला। या अल्लाह उन्हनि जूं नापाक बारूद उन्हनि जे मथों वसा। मुसलमाननि खे उन्हनि जे शर ऐं शरारत खां बचा। उन्हनि जे बमनि ऐं मीज़ाइलनि खां असांजे भाइरुनि खे महफ़ूज़ रख। ए मुंहिंजा रब करीम, तूं मुसलमाननि जी ग़ैबी मदद ऐं नुसरत फरमा। ए तवीर, ए अज़ीज़, ए जलील, ए जब्बार, ए अहकमुल हाकिमीन, तूं मुसलमाननि जी मदद कर। ए रब करीम, अमरीका के ज़िल्लत ऐं ख्वारी वारी शिकस्त नसीब कर। या अल्लाह, या अल्लाह अमरीका जा नापाक मंसूबा, या अल्लाह उन्हनि जे शौक़त खे टोड़, उन्हनि जे वहदत खे टोड़, काफ़रनि जे नापाक मंसूबनि खे टोड़। या अल्लाह, या अल्लाह उन्हनि ते ईअं गिरफ़्त कर जीअं आद ऐं समूद खे तो पकड़ियो हुयो। हे मुंहिंजा मौला, उन्हनि में तूं असांखे पंहिंजे कुदरत जूं निशानियूं ॾेखार। हे मुंहिंजा मौला, उन्हनि ते पंहिंजे डमर ऐं कहर जी गिरफ़्त कर। मुसलमाननि खे उन्हनि जे शर ऐं शरारतुनि खां बचा। अल्लाहुम्मा अंसुरिल इस्लाम वल मुस्लिमीन, अल्लाहुम्मा अय्यिदिल इस्लाम वल मुस्लिमीन वरफ़ा रायतल जिहाद वद्दीन। कुल्ल मन अरादना व अरादल मुस्लिमीन बिसूइन फअश्गिलहु बिनफ्सिहि वजअल कैदहु फी नहरिहि वजअल तदबीरहु फी तदमीरिहि। अल्लाहुम्मा शत्तित अअदाअल मुस्लिमीन, अल्लाहुम्मा अलैका बिअअदाइल मुस्लिमीन
اللهم شتت شملهم وفرق جمعهم وكسر شوكتهم وزلزل أقدامهم ودمر ديارهم وخرب بنيانهم. اللهم أخزهم أخذ عزيز مقتدر، اللهم أخزهم أخذ عزيز مقتدر. اللهم عليك بأمريكا، اللهم اخذل الأمريكا وإسرائيل وبريطانيا، اللهم اخذلهم يا قوي يا قهار. اللهم آسهم عددا، اللهم آسهم عددا واقتلهم بددا ولا تضع منهم أحدا. اللهم يا قوي يا قهار يا جليل يا